इन्हीं जे करे अल्लाह ताला जल जलालहू फरमायो वलाकिन अक्सरन नास ला युमिनून। ऐ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तहां जी उम्मत मां घणे में घणा मर्द ऐं मायूं, घणे में घणा बुढ़ा ऐं जवान, अल्लाह से फरमायो घणे में घणा गरीब ऐं अमीर, पीर ऐं मुरीद मुंहिंजे क़ुरान मजीद ते सही माना में वेसाव नथा कनि। जे समूरे जा समूरा वेसाव तो तुंहिंजे मथां नाज़िल थियल क़ुरान मजीद जे मथां कनि त तो मिठड़े मोहम्मद करीम जा बि आशिक ऐं परवाना ऐं सच्चा गुलाम बणिजी वञनि। मां अल्लाह रब्बुल आलमीन जा बि सच्चा मुवहिद बाना बणिजी वञनि ऐं जन्नतुल फिरदौस जा बि वारस बणिजी वञनि। पर वांधण में रोलो इहो आहे, इहा ॻाल्हि माण्हू खे अणाई थी लॻे। अॻे ज़माने जे माण्हुनि खे बि का ॻाल्हि अणाई न लॻी, न सारी ज़िंदगी मुबारक जे मथां माण्हुनि जो एतिराज़ हो, न संजनि जे उथण जे मथां, वेहण जे मथां, ॻाल्हाइण जे मथां, घुमण जे मथां, खाइण पीअण जे मथां एतिराज़ को न हो। सारी जिंदगी मुझे मिठड़े साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेदाग ऐं बेमिसाल हुई। न सारी दुनिया जे सजणनि या दुश्मननि मां, पंहिंजनि या परावनि मां कंहिंखे हिम्मत ऐं जुरत कान पई थिए त असांजे प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां को ऐब कढी सघनि, का गिला गिबत करे सघनि, को हमलो करे सघनि, का घटि वधाई बयान करे सघनि। छो त मुंहिंजे मिठड़े साईं जे ज़िंदगी मुबारक में सभई वॾे आवाज़ सां चयो त का घटिताई ऐं कमी ऐं ऐब ऐं नुक़्सो हुयो ई कोन। छाजो ऐब कढनि, हुजे त कढनि। जे उन्हनि खे बि नाराज़गी पैदा थी त अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण खां बाद थी। ॾिसो क़ुरान शरीफ़ खोले छा चयूं साईं जन खे, छा चयूं ॾिसो। अर्ज़ी हिकु वजे कयूं साईं, असां सॼे मुल्क जा सरदार गॾी सॼी तो मिसरे साईं, तो सूंह भरे सरदार, तो रहमतुल आलमीन, तू ख़ातमुन नबीन जे ख़िदमत में आया आहियूं। हिकु अर्ज़ो खणी क़बूल कर त जहिड़ो ई ख़तम। कहिड़ो अर्ज़ो खणी आया हो? एते बि क़ुरआन गैर हाज़ा, साईं तुंहिंजी ज़ुबान सोनी, तव्हांजो ॻाल्हाइण मोतीअ जे दाननि खां वधीक क़ीमती। साईं तव्हांजा नेण निमाणा, तव्हांजो मिलण झुलण वॾे पाए जो, तव्हांजो अखलाक मन मोहींदड़ इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम। वॾे ख़ुल्क़ारो साईं, तेरे बराबर बि असांजो तव्हांजे मथां एतिराज़ कोन्हे। सारी जिंदगी 40 साल रातियूं ऐं ॾींहं, महीना ऐं साल, जुमा ऐं चांदाण, ईंदा ऐं बरादा, शादियूं ऐं गमियूं तूं मिठड़ा साईं असां सां गॾु गुज़ारियूं। वाह जो मन मोहींदड़ तुंहिंजो प्रोग्राम हो। असां सभु तुंहिंजा ग़ुलाम, तुंहिंजा नौकर, तुंहिंजा साईं पोलग, तुंहिंजा साईं ताबेदार। ये नई ॻाल्हि कहिड़ी शुरू कई थी, आवाज़ असांखे साईं खे जा परेशान थो करे। छाजो आवाज़? एते बि क़ुरआन गैर हाज़ा, जंहिं क़ुरान जे किताब जो नालो तूं क़ुरान शरीफ़ रखियो आहे, क़ुरान शरीफ़ जे नाले सां जेके ॻाल्हियूं थो ॿुधाए, और जंहिंजे लाइ फरमाए थो बल हुव क़ुरआनुम मजीद फी लौहिम महफूज़। साईं जंहिंजे
अल्लाह फरमाए थो त लोहे महफूज़ खां क़ुरान शरीफ़ आया महिरबानी कर ये मां बदी विचार की चने में गाला नहीं इहो साईं जाढो आयो थी ओढे मोटा है तो सांजे होई ना है तो मिठो साईं थोड़ा बर साईं साईं दोसा जे मुरब्बी साईं मुर्शिद महिरबानी कर एते बे कुरान गैर हादा सो हाय है अल्लाह ने फरमाया तो वकाल अल्लज़ीना कफरू وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن वॾो मेल करे वॾी जमात करे मुंहिंजे मिठड़े साईं जे ख़िदमत में आयासीं एते बि क़ुरान गैर हाज़ा बावदी बीठा इतने में गारा कर बीठा साईं हुकुम कर असां जी चवे असांजे कुंवारनि धीअनि जो मालिक बि तूं आहे जंहिंसां पढ़ाए असांजे अखियुनि ते असांजे ॿिन्हिनि ॿारनि जो मिल्कियतनि जो मालिक बि तूं आहे असांजे सरदारनि जो सरदार बि तूं मिठड़ो साईं आहे पर एते बि क़ुरान इहे वढ असां में न विझ क़ुरान तो वढ विझे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जेके न अबे खे थियूं वणनि न ॾाॾे खे थियूं वणनि न असांजे पुराणे उस्ताद खे थियूं वणनि न पुराणे मुर्शिद खे थियूं वणनि न ॾाॾीअ खे थियूं वणनि न नानीअ खे थियूं वणनि एते बि क़ुरान गैर हाज़ा साईं जन जे पेरनि ते काफ़र हीअं किरिया पिया कदमनि मुबार कंदे साईं क़ुरान फोटा जीअं चवे असां पर जे तूं ॾाह के नथो मोटाए सघे त औ बदलो भला असां सां सुलह कर ठाव कर कहिड़ो जेके जेके आहे तूं असांखे वणनि पसंदि अचनि उहे पढ़ जेके असांखे न वणनि उहे न ॿुधाए ईअं कर थोरी असांजी रिआयत कर आख़िर असां बि सरदार हूं वॾेरा हूं पीर हूं मना मौलवी हूं रहबर हूं असांजा बि के चार मुरीद हूंदा के जमायती हूंदा के नौकरा हूंदा को राज रूप हूंदो एते बि क़ुरान गैर हाज़ा औ बदलो कुझु मिले थोरी फेर फार कर महिरबानी कर साईं महिरबानी थोरी फेर फार कर असां जेके जेके आयतूं पसंदि कयूं उहे असांखे ॿुधा जेके न कयूं उहे असांखे न ॿुधा कुछ थोरो महिरबानी कर काद असांजी बि नज़री रखूं मेर थी आया हूं तो जहिड़े साईं सां जहिड़ो त कोन्हे जंग त न कबी साईं कुर्ब कर महिरबानी साईं दा फरमान ॿुधो ओ दुनिया जा वॾेर दुनिया जा सरदार दुनिया जा पीर फ़कीर दुनिया जा ग़रीब अमीर ॿुधो साईं जवाब में फरमायो त ही मक्के शरीफ जो शहर ए अबे ॾाॾे जा अजरा हे बैतुल्लाह शरीफ जा मिनारा मां साईं खे चवां छॾे सघां थो पर अल्लाह साईं जे क़ुरान मजीद जे हिकिड़े अखर में मां फेरफार नथो करे सघां हिन करे जो अल्लाह साईं मां मिठड़े मोहम्मद करीम खे मां त नथो ॻाल्हियूं कयां मां उन क़ुरान खे थो वेठो पढ़ां जेके मदीने शरीफ़ ऐं मके शरीफ़ में आयतूं अल्लाह मिठड़े मोहम्मद ते नाज़िल कयूं ऐं सुहिणे साईं पाण पंहिंजे नबूवत वारी ज़ुबान मुबारक सां मके शरीफ़ ऐं मदीने में ख़ल्क़ खे पढ़ी ॿुधाई हाणे फ़ैसिलो कयो काफ़िर ॾिसो अल्लाह से फरमातो वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ पढ़ो साईं हेॾे साईं पढ़ो सभई ॿुधो पढ़ो सभई वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन छा ॻाल्हि कयूं सभिनी जो अदा पैगंबर करीम अलैहिस्सलाम असांजो चवण न वरितो पाण में चयो सरदारनि नवाबनि पीरनि फ़कीरनि जेके उन ज़माने जा हुया हाणे पंहिंजी मुर्सी कयो मुर्सी कहिड़ी कयो
या मुर्सी कहो जो ला तस्माऊ लिहाज़ल कुरान और जेको मिठले मोहम्मद ते कुरान मजीद रब रहमान नाज़िल कयो आहे उहो ॿुधो ई न। कंहिंजो फैसलो आहे दी नबी साईं जे दुश्मननि जो कि नबी साईं जे सॼणनि जो ॻाल्हायो। जन लॾायो साईं जन खे, जन उहद जी लड़ाई कई, जन बदर में मुंहिंजे मिठड़े साईं जा शहज़ादा नबी पाक जा ग़ुलाम तालिब इल्म सहाबी शहीद कया, जंहिं 70 क़ुरान शरीफ़ जा कारी शहीद कया, जंहिं नबी साईं जा ग़ुलाम नबी साईं जो चाचो हज़रत अमीर हमज़ो उहद में रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद फर्म कयो, उहे नबी साईं जा मिठड़े साईं जा सजण थिया कि दुश्मन थिया? ॻाल्हायो सभई। जिन जे सूरनि खां, जिन जे ॾुखनि खां, जिन जे अहजन ईज़ाउनि खां मुंहिंजे मिठड़े साईं खे मके शरीफ़ मां हिजरत करणी पई, लॾणो पियो, इहे दुश्मन कि न सजण? ॾाढा ॻाल्हायो। नबी साईं जे दुश्मननि जो फ़ैसिलो इहो आहे त क़ुर न ॿुधो। छा माना निकिती त हाणे क़ुर मजीद ॿुधणु, क़ुर मजीद पढ़णु, क़ुर मजीद जे हर हुकुम ते अमल करणु, लबे करणु, चओ मिठड़े मोहम्मद जे सजणनि जी निशानी आहे। क़ुर शरीफ़ जे मथां अमल न करणु, चओ मिठड़े मोहम्मद जे दुश्मननि जी निशानी आहे। तव्हांखे लख लख मुबारक हुजनि जो अल्लाह असीं तव्हांखे पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो सजण बणायो आहे, तव्हांखे नबीअ साईं जो सचो आशिक़ कयो आहे। अल्लाह पाक तव्हां ते एहसान कयो, चवण सां त न थी सघंदो। को कीअं चवे, को कीअं चवे, को कीअं चवे। अचो त क़ुर शरीफ़ खां पुछूं त अल्लाह जा सजण, नबी साईं जा सजण कहिड़ा आहिनि दुनिया में? अहल बैत जा सजण, असहाब जा सजण, औलियान जा सजण, क़ुर शरीफ़ जा सजण आशिक़ आहिनि कहिड़ा? अचो त क़ुर शरीफ़ खां पुछो। अल्लाह ताला जल जलालहू मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे परवाननि, प्यारे पैगंबर करीम जे ग़ुलामनि ऐं आशिक़नि ऐं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे पतंगनि जूं निशानी ॿुधाईंदे फरमायो, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िल इलैक व मा उन्ज़िल मिन क़ब्लिक वबिल-आखिरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। मां विच क़ुर शरीफ़ मां या अध क़ुर शरीफ़ मां या पुछड़ी क़ुर शरीफ़ मां आयतूं न पढ़ियमि, मुंड क़ुर शरीफ़ में पढ़ियमि, जेके सभिनी खे अचनि, जेके सभिनी खे ॾिसण में अचनि, जेके सभई माना पढ़ी सम्झी सघनि। सॼो क़ुर शरीफ़ नबी साईं जे आशिक़नि ऐं ग़ुलामनि जे निशाननि सां भरियो पियो सॼो। त पैगंबर मिठड़े जा आशिक़ ऐं परवाना सचा ऐं सही ग़ुलाम आहिनि कहिड़ा? पढ़ो भला असां सोने साईं ते सलाह शरीफ़। ॾाढा पढ़ो, ॾाढा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि अजमईन व बारिक वसल्लम। तो मुझे अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर साईं जे आशिक़नि ऐं पंहिंजे प्यारनि ॿारनि ऐं क़ुर शरीफ़ जे परवाननि, औलियान ऐं कुतुबनि ऐं गौसनि, इमामनि ऐं अहल बैतनि ऐं असहाबनि जे सही माना में मनींदड़नि ऐं परवाननि जूं निशानियूं पाण ॿुधायूं। असांखे त ताक़त ॿुधाइण जी नाहे, तुंहिंजे चवण ते या मुंहिंजे चवण ते या ॿिए जे चवण ते त कुझु न थींदो। जंहिंखे अल्लाह पास करे, जंहिंखे रब नापास, अदा पास हो नापास कंहिंजे हथ में आहे? जंहिंजे हथ में आहे बिश्त दोज़ख, जंहिंजे हथ में आहे बहश्त ऐं दोज़ख, उन्हीअ जे हथ में आहे पास हो नापास। वो अल्लाह से फरमाया तो अलिफ लाम मीम, अगले फरमाया तो ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन।
अगदे फरमाया अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युकीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। अलिफ लाम मीम हुरूफ मुक़त्तात हैं। इन्हनि जी माना अल्लाह ताला जल जलालहू खे ई मालूम आहे, जंहिं पंहिंजे मेहर सां जंहिं पंहिंजे बाज सां मिठे मोहम्मद करीम खे ॿुधाइण फरमायो आहे, मालूम करायो आहे। जंहिं पैगंबर पंहिंजे जमात खे इन्हनि अल्फाज़नि अखरनि मुबारकनि जी हिन तरह माना ॿुधाइण फरमाई त अल्फ मुराद अल्लाह साईं, लाम मुराद जिब्राइल अमीन, मीम मुराद मिठड़ो मोहम्मद साईं अलैहिस्सलाम, यानी अल्लाह रब्बुल आलमीन और जिब्राइल अमीन जे ज़रिए गुलाम जिब्राइल, नौकर जिब्राइल, चओ मुरीद जिब्राइल, ताबेदार जिब्राइल, गुलाम जिब्राइल जे ज़रिए मिठे मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका सूखड़ी जेका नेमत नाज़िल फरमाई, उहो ही ज़ालिकल किताब। वॾे दर्जे वारो सचो ऐं सही क़ुरान शरीफ़ उहो ही अथव, ला रैब फ़ीह, जंहिंमें ज़रे बराबर बि शक शुबो नाहे। चओ था नाहे, अल्लाह बि चवे थो नाहे, नबी साईं बि चवे थो शक नाहे, ऐं को दुनिया में चवे थो शक आहे, ठहे थो? ॾाढा मरायो नथो। केॾा लफ़्ज़ था सिखो पुट, अल्लाह चवे त चवे, क़ुरान शरीफ़ चवे त चवे, वरी केॾा चवंदा असां न चवंदासीं। हेॾियूं ॻाल्हियूं हेॾियूं कबियूं कसियूं, ईमान था विञायो। अल्लाह चवे त चवे, नबी साईं चवे त चवे, असां न चवंदासीं। तव्हां ख़बर आहे त सवा लख मुंहिंजे मिठड़े साईं जा ग़ुलाम हुआ, आशिक सहाबी अहल बैत, पर इन्हनि आशिकनि, इन्हनि ग़ुलामनि, इन्हनि परवाननि खां अल्लाह साईं खे मिठड़ो मोहम्मद साईं वधीक प्यारो। ख़बर आहे तव्हांखे? ॼाईंदे जाम कयो मुंहिंजे मिठड़े साईं खे त अल्लाह रब्बुल आलमीन कयो, सारे जहान जे लाइ रहमतुल आलमीन बणायो त रहमतुल आलमीन बणायो। हिन सारी दुनिया जे पछाड़ीअ ताईं ख़ातम नबीन मुंहिंजे मिठड़े साईं खे बणायो, नबूवत जो दरवाज़ो बंदि करे मुंहिंजे हुज़ूर खे ख़ातम नबीन जो ताज पहरायो त चओ रब्बुल आलमीन पहरायो। सॼे मुल्क जे सूंह जी पलट कई मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं जे मथां त अल्लाह रब्बुल आलमीन कई। कंहिंखे सूंह से ब्याजी चौथाई ॾिनई, कंहिंखे अधु ॾिनई, कंहिंखे टे पतियूं ॾिनई, रुपए जो रुपयो, सॼे जो सॼो साचे मुंहुं सुन पलटियो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं जे मथां त अल्लाह रब्बुल आलमीन पलटियो आहे। एॾो हसीन, एॾो जमील, एॾो सूंह भरियो कंहिं बणायो असांजे साईं खे। ॻाल्हायो जे वॾे पाए वारो, वॾे दर्जे वारो, वॾे रुतबे वारो मुंहिंजे साईं मिठड़े साईं खे बणायो त कंहिं बणायो? जे लैलतुल क़द्र वारी इज़त वारी रात ॾिनी त असांजे साईं खे कंहिं ॾिनी? जे रमज़ान शरीफ़ जो महीनो फज़ीलत वारो ॾिनो त कंहिं ॾिनो? शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर, तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम कुल्लि अम्रिन सलाम, सलामुन हिय हत्ता मत्लउल फज्र। जे मिठड़े साईं खे उम्मत जे माफ़ीअ जे लाइ लैलतुल क़द्र जी 27 रमज़ान शरीफ़ जी आख़िरी ॾहे में 21 वारी हिकिड़ी लैलतुल क़द्र जी रात नसीब कई त कंहिं नसीब कई? शबे बरात 15 शोबान वारी इज़त वारी बरकत ऐं रहमत वारी रात नसीब कई त उम्मत जे भलाई लाइ कंहिं नसीब कई?
बैतुल्लाह शरीफ जे हज वारी फज़ीलत सारी उम्मत जे माफ़ीअ जी चांस उम्मत जे माफ़ीअ जे लाइ मौक़ो फराहम कयो त कंहिं कयो। अल्लाह से फरमाया तो पैगंबर करीम गणती न करे इन अव्वल बैतियूं लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। मेराज वारी मंज़िल जे नसीब फरमाई त कह फरमाई अर्शे मोहल्ला ते घुराए रूबरू पंहिंजो दीदार पंहिंजी ज़ियारत पंहिंजी मुलाक़ात नसीब कई त चओ रब्बुल आलमीन नसीब कई। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। अर्श ते घुराए जुत्ती मुबारक समेत एड़ो वॾे में वॾो एज़ाज़ वॾे में वॾी फज़ीलत वॾे में वॾी मंज़िल नसीब कई मिठड़े साईं खे रहबर साईं खे आका साईं खे त कंहिं नसीब कई। अल्लाह रब्बुल आलमीन हेड़ो रहमत ऐं बरकत ऐं हिदायत वारो अखर अखर करे आयत आयत करे सूरत सूरत करे नाज़िल फरमायो मुंहिंजे मिठड़े साईं ते असांजे प्यारे साईं ते क़ुरान शरीफ़ नाज़िल फरमायो त कंहिं फरमायो। ॾाढा ॻाल्हायो न पर बदन मुबारक में लिंगन मुबारकनि में नबूअत जे पाकीज़ा जिस्म मुबारक में अतर ऐं मुश्क जी ख़ुशबू पैदा कई त कंहिं पैदा कई। और कदम कदम जे मथां विख विख जे मथां रहमत जी बारिश बरसाई त कंहिं बरसाई। हथड़ा मुबारक दुआ जा खजल कबूल फरमाया त कंहिं फरमाया। ॾाढा न ॻाल्हायो न उजीब दावत दाए ज़ादान मके शरीफ खे इज़त वारो बणायो वरी मिठड़े मोहम्मद साईं जे सदको मदीने शरीफ खे इज़त वारो बणायो त कंहिं बणायो। एॾो कंहिंखे मिठड़ो मोहम्मद करीम प्यारो न आहे। हे असांजो अक़ीदो आहे तॾहिं बचंदो ईमान जेॾो अल्लाह साईं खे प्यारो आहे। न बच्चनि खे न ॿारनि खे न बीबियुनि खे न नियाणियुनि खे न अहल बैतन खे न असहाबन खे न औलियान खे न उलमान खे न आम उम्मत खे जेॾो अल्लाह रब्बुल आलमीन खे ॿिन्ही जहाननि जो सरताज ऐं सरदार प्यारो आहे। अम्मा हलीमा जे खिदमत जे ज़माने में जे नंढपण जे ज़माने नंढपण जे दौर में गर्मीअ खां बचाइण जे लाइ जबलनि ऐं झंगलनि जे इलाइक़े में मिठड़े साईं ते शाम खां ककर बीहारिया त कंहिं बीहारिया। मिठड़ी मां हलीमा साण थी फरमाए मां जो बचड़नि खे ॾिसण वञा त मुंहिंजो पेट ॼणियो पुट उस ते बीठो आहे मुंहिंजो रूहानी रज़ाई बचड़ो मिठड़ो मोहम्मद करीम छांव ते बीठो आहे बि छटी ऐं वण त नज़र न आयो पर रहमत जो ककर छांव कयूं बीठो आहे। मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त तव्हांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। जंहिं अल्लाह असांखे एॾो प्यारो आहे मिठड़ो साईं जे सारो ॾींहुं मां वेही अल्लाह असांजे प्यार वारी निस्बत मिठड़े मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका अल्लाह असांजी प्यार वारी निस्बत आहे जे मां उहा वेही तव्हां बिलनि जे ॻोठ में
कोटरान जे कोठड़े में बयान कया त सॼो ॾींहुं गुज़री वेंदो मिठड़े अल्लाह जी मिठड़े मोहम्मद सां प्यार वारी निस्बत बयान न थी सघंदी। छो? इन करे जो सॼो जहान ई अल्लाह साईं मिठड़े मोहम्मद जे सदको ठाहियो आहे। कंहिंखे सदको जोड़ियो अथई? पैगंबर सां सिज खे रोशनी चंड खे चिमक मुंहिंजे साईं जे सदको मिली आहे। सितारनि जी ज़ीनत, आसमान जी बीहक, वणनि जी सावक, मेदारनि जा मेवा, अनाज वारनि में अनाज, माण्हुनि जो जम, दुनिया जे इंसाननि जो नसुर जे दुनिया में नज़र थो अचे त अल्लाह साईं मिठड़े मोहम्मद करीम ते नज़र आहे। हिन करे जो उन साईं खे अल्लाह ताला सॼे जहान जे लाइ रहमतुल आलमीन करे पैदा फरमायो, जंहिंजी शाहिदी पंहिंजे क़ुरान मजीद में पाण हिननि लफ़्ज़नि मुबारकनि सां बयान कंदे फरमायो, मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजी ज़ुबान खे कहिड़ी ताक़त आहे जो ॿिन्ही जहान जे सरताज जे सरदार रहमतुल आलमीन सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करे सघिजे। वॾी तारीफ़ वारो, वॾी फज़ीलत वारो साईं रहमतुल आलमीन ख़ातमुन नबीन सय्यदुल मुरसलीन। हाणे चवणी जी मां थो चवां त सॼे जहान खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन खे प्यारो आहे। चओ मञो था? इहा ॻाल्हि मञो था? जेकी मां दात मत खणे जॾहिं सारे जहान खां वधीक अल्लाह साईं खे मिठड़ो मोहम्मद साईं प्यारो आहे, पोइ पंहिंजे रहमत वारे क़ुरान करीम में, पंहिंजे बरकत वारे क़ुरान शरीफ़ में, पंहिंजे हिदायत वारे क़ुरान मजीद में अहिड़ा अल्फाज़, अहिड़ियूं आयतूं, अहिड़ियूं सूरतूं कीअं नाज़िल कंदो जेके मिठड़े मोहम्मद जे शान जे लाइक़ न हुजनि। न सम्झो? उहा ॻाल्हि मञो पहिरीं की न मञो? कहिड़ी? त सॼी काइनात खां वधीक चओ अल्लाह साईं खे मिठड़ो मोहम्मद साईं सभिनी खां वधीक प्यारो आहे, जंहिंजे सदको ओ अल्लाह रब्बुल आलमीन हे सॼो जहान दुनिया जो जोड़ियो आहे। इहा ॻाल्हि मञो? अक़ल वारे जे लाइ इहे ॿ लफ़्ज़ काफ़ी, ईमान वारे जे लाइ। हाणे जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन खे हिन सारे जग जहान जे मखलूकात खां जॾहिं मिठड़ो मोहम्मद साईं सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक प्यारो आहे त उहो पंहिंजे रहमत वारे, पंहिंजे बरकत वारे, पंहिंजे हिदायत वारे क़ुरान शरीफ़ में कीअं अहिड़ियूं आयतूं, अहिड़ा अल्फाज़, अहिड़ा जुमला कीअं नाज़िल फरमाईंदो जेके मिठड़े मोहम्मद करीम जे शान जे ख़िलाफ़ हुजनि। ज़मीन फाटी सघे थी, आसमान पुर्ज़ा पुर्ज़ा थी सघे थो, जबल हिली सघनि था, सारी दुनिया जो नक्शो मटिजी सघे थो, पर अल्लाह साईं मिठड़े मोहम्मद जी न गुस्ताखी करे सघे थो, न गुस्ताखी बर्दाश्त करे सघे थो। न पाण ई रब साईं नबीअ जे शान जी घटिताई बयान कंदो, न ॿिए जी बर्दाश्त कंदो। मुनाफ़िक़नि पे निफ़ाक़ कयो, मुनाफ़िक़नि जे चोरीअ खे, बेअदबी वारीअ खे कंहिं पकिड़े ज़ाहिर कयो। वेठा आहिनि मुनाफ़िक़, ठग, दिले जा ठग, साईं जो आशिक़ सॾाए, परवानी सॾाए, अॻिते ही उकड़ा पुगड़ा थिया वेठा आहिनि। हे मिठड़ा साईं, राय ना या रसूलल्लाह, राशां खिंडेरियूं, चंदड़ा कढियूं, खिलनि बि था। साईं खे राय ना या रसूलल्लाह, वक़्तु विञाइण खां संभर ॿीहर ॻाल्हाइजो, संभर ॿीहर। अल्लाह ताला फरमाए ख़बरदार न ॻाल्हाए, हक़ल जी अचे क़ुरान में, मथां जी अर्श वारे से न ॻाल्हायो। मां तव्हां चोरनि जी चोरी पकड़ी आहे, नबी साईं तो फरमाए से हिननि जा मुहादात चोरनि जहिड़ा न आहिनि। नबी साईं थो चए, और साईं कीअं तो हिननि खे चोर बणायो, हिननि जो ॾेसावर त चोरनि जहिड़ो न आहे। मुहादे सां मुड़ुस हिन पटकड़ा ॿधा पिया आहिनि, ॾाढ़ियूं खिंडड़ियूं पियूं आहिनि, अतड़ा लॻा पिया आहिनि, ॾंदण कश में पियो आहे। त हिन खे कीअं थियो तूं सम्झे चोर?
अल्लाह फरमाए तो ला तालमुहुम नहनु नालमुहुम, पैगंबर तू इन्हनि जे चोरीअ खे नथो चोरनि खे ॼाणे, मां अल्लाह ॼाणां थो। छाजे करे? इन करे जो तूं पैगंबर अंदर जो पारखू, मां अंदर जो पारखू आहियां। तूं आलिमुल ग़ैब नाहे, मां अल्लाह आलिमुल ग़ैब आहियां। तो तुंहिंजे ॿाहिरी मिछड़ीअ ॿोलड़ीअ खे ज़ुबान खे ॾिने तो जिबुक क़ौलुहुम, हिननि जो नरम नरम मिठिड़ो मिठिड़ो छाई छाई करणु तोखे वणे तो, अंदर हिननि जे में बिलाई ॿिया थी आहे। क़ुरान मां तो ॻाई भला से कसम आद जो खणंदा चवंदा तुंहिंजा आशिक, असां तुंहिंजा परवाना से कसम था खणूं बीठा। अल्लाह से फरमाए तो वल्लाहु यशहदु इन्नहुम लकाज़िबून। वॾी आवाज़ में सलाह शरीफ पढ़ो, पढ़ो सलाह शरीफ। ॾाढा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि अजमईन व बारिक वसल्लम। ॿुधो और समझो, पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻिते चिबड़ो बूठ कयूं। आशिक सदाए परवानो सदाए नबी साईं जी गुस्ताखी दा वेठा कनि, अंदर में बिलाई ॿिया, ॿाहिरि में नमूनो ई थियूं। साईं खे था चवनि रायना या रसूलल्लाह, रायना। रायना जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी रायना जी माना है तो सही असांजी रियायत कर, ॿी राय चइबो आरबीअ में धना रखे, हिक ॿिए सां खुल थी ख़ुशि थी हिक ॿिए खे इशारा करे पिया चवनि असांजो नबी न आहे, हे असांजो धनार आहे, मिड़ई ख़ुशि कयोसि तुसीं लाहियो सघियो वेहो त जीअं आशिक पुठिते हुजनि। अल्लाह से फरमाए वला तक़ूलू राइना वक़ूलू ज़ुरना। अॼु खां बाद अरे ठगी करण वारो, मुनाफ़िकी करण वारो, मुंहिंजे नबी करीम सां चालबाज़ी मुनाफ़िकी करण वारो, ज़ाहिर में सजण ऐं आशिक सॾाइण वारो, अंदर में दुश्मनी करण वारो, अॼु खां बाद मुंहिंजे पैगंबर मिठे जे कचहरीअ में रायना जो लफ़्ज़ ई न चओ, उम्ज़ुर्ना जो लफ़्ज़ चओ जो ॿिटीअ माना वारो। मां गुस्ताखीअ जो लफ़्ज़ मां आलिमुल ग़ैब नबीअ जे शान में सही न थो सघां। अल्लाह जो एॾो नबी प्यारो जो अंदरी गुस्ताखी भी अल्लाह नथो सहे, जो अंदरी गुस्ताखी चओ। अल्लाह से फरमायो ला तअलमुहुम, चओ ला तअलमुहुम, ये मुंहिंजा लफ़्ज़ आहिनि, चओ क़ुरान से ला तअलमुहुम नहनु नअलमुहुम। ऐं पैगंबर तूं नथो ॼाणे हिनजे अंदर खे, मां अल्लाह ॼाणा थो, मूंखे पतो आहे त हिननि जे अंदर में बिलाई ॿिया आहिनि। पैगंबर तूं हिननि जे ज़ाहिरी अटकलनि खे, ॾिबरनि मुंहंनि खे, चिबड़नि वातलनि खे, ॾंदनि सीकरनि खे थो ॾिसे, शाई शाई खे थो ॾिसे, हिननि जे अंदर खे मां थो ॼाणा। नहनु नअलमुहुम वल्लाहु यशहदु इन्नहुम लकाज़िबून। मां अल्लाह शाहिदी थो ॾियां त ये कूड़ा आहिनि, इन्हनि कूड़नि खे तूं नज़रअंदाज कर। हिकु दफ़े मुंहिंजे हुज़ूर जे ख़िदमत में आया आहिनि, साईं महिरबानी कर असां मस्जिद था ठाहियूं, मस्जिद शरीफ़ महिरबानी करे साईं असां सां हली हुते दुआरी घुरी आहे त बांग जी नमाज़ शुरू कयूं, ठाहे रास कई थो आओ उथिया आहिनि। साईं जन आओ पुट जहा से सिद्दीक़ साईं ॾो फरमाए साईं इन्हनि जी हालत खे असां ॼाणूं था, साईं महिरबानी करे न वञ। उमर साईं थो चए साईं कुर्ब कर, असां हिननि खे ॾिठो अथसीं त हे अटकलूं कंदा आहिनि, अल्लाह साईं जे दीन जा हे गद्दार आहिनि, सचा न आहिनि, असां हिन हरकतूं पकड़ियूं अथसीं। चा उस्मान साईं थो फरमाए साईं मूंखे हिननि जे चालबाज़नि जी ख़बर मिली आहे, अली साईं दामूदो बीठो करे साईं ॾे न वञा, इहो टोलो ठगनि जो थी मस्जिद ठाही अथऊं पर नियत हिननि जी ख़राब थी। नबी साईं फरमायो पुट अहिड़ियूं सूरतां, अहिड़ा पटकड़ा, अहिड़ियूं ॾाढ़ियूं, अहिड़ा अतर, अहिड़ा ॾंदण कीअं ठगनि खे हूंदा आहिनि पुट, तव्हां बसि करे अहिड़ा मुमिन ला फ़क़ीरा वीचारा अहिड़ियूं ठगियूं कीअं कंदा पुट, हे बोगला वीचारा, हे तोतरा वीचारा, हे फ़क़ीरा पुट पंहिंजे तेरीअ मेरीअ में ई न आहिनि। न कयो पुट तव्हां
अञा साईं मस्जिद में निकिरनि था पंहिंजी जाह मुबारक मस्जिद जे इफ्तिताह करण जे लाइ त जिब्राइल क़ुरान खणी न वञा मिठा मोहम्मद न वञा तुंहिंजी ओ जमात जेका तोखे अर्ज़ी करे उहे सच था ॻाल्हाइनि जो तेरियूं हुननि पकड़ियूं वधीक ॼाण वारो मां अलाह आहियां इहा मस्जिद तुंहिंजे मुखालफ़त में ठही आहे मां रब जी इबादत लाइ न ठही आहे ज़रार मस्जिद रब से मना कई मुंहिंजा अदा अल्लाह वधीक थो ॼाणे हर गुस्ताखी नबी असां जेके पकड़ियो त कंहिं पकड़ियो तव्हांखे ख़बर हुजणु खपे त सभ खां वधीक मिठो मोहम्मद अल्लाह खे प्यारो आहे पुट मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरीअ में जो अची वेहनि त वठी बगादो कनि हुल कनि जीअं साईं जन जो मिठो ॻाल्हाइण हक़ वारो फलाणे टीले जे मटगरत कन ते घर जे भातनि जे कन ते न पुॼी वठी बगादो कनि हुल कनि अल्लाह ताला फरमायो पैगंबर ॾिसे तो पंहिंजनि जी हरकत कीअं दातुनि जो आशिक़ पाण खे सदा न चवनि हा साईं वीचार आहिनि पर ॻाल्हि हलो वॾो अथनि चवनि न मूंखे ख़बर आहे त हे ईअं धारणियूं दाहूं कनि त जीअं तुंहिंजो मिठो ॻाल्हाइण सच वारो घर वारनि जे कननि ते न्याणी सियाणनि जे कननि ते पोहनि ॿारनि जे कननि ते जीअं न पहुचे इन जे करे रड़ियूं करे हर माण्हू बगादो था कनि हाणे मां हुकुम थो मोकिलियां ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी जंहिं जहां ते मुंहिंजो मिठो मोहम्मद क़ुरान वेही पढ़े को बि एॾो आवाज़ न करे जो मिठो साईं जो क़ुरान जो आवाज़ उन खां घटि हुजे हुनजो मथे वञे जेकॾहिं को आवाज़ मथे कंदो त मां उन जूं नेकियूं हुनजा मतिलबु बर्बाद करे छॾींदोमां अंदरियूं अंदरियूं मुनाफ़िक़नि जूं चोरियूं अंदरियूं अंदरियूं कहिड़ी पकड़ियूं ॾाढा ॻाल्हायोसीं हा पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक जो दरवाज़ो ओभर ॾांहुं अहिड़ी ओलह ॾांहुं ॾखण ॾांहुं अची नबी साईं खे सॾ कनि ऐं पैगंबर मिठा हेॾो साईं जन निकिरनि त परेशान थियनि त जेका केरु थो सरे काॾो अलाह तो फरमाए ठगूं तव्हां मुंहिंजे नबीअ खे परेशान करण जे करे हेॾो तव्हां घर जे पुठि में मुबारक मूं सॾदा बीठा कयो दरवाज़े ॾों अचो तव्हांखे तीअं तप थो चढ़े छा अॼु खां बाद को बि जेकॾहिं दरवाज़े खां ॿिए पासे ॾे मुंहिंजे नबीअ खे सॾींदो त मां ईमान वारनि जे लिस्ट मां कढी छॾींदोमांसि एॾो नबी साईं अल्लाह खे प्यारो आहे संजन जो उथण जी हिफ़ाज़त वेहण जी हिफ़ाज़त ॻाल्हाइण जी हिफ़ाज़त घर जी हिफ़ाज़त इज़त जी हिफ़ाज़त अंदर जी हिफ़ाज़त ॿाहिरि जी हिफ़ाज़त वाइज़ जी हिफ़ाज़त अहल अयाल जी हिफ़ाज़त सुहिणे सेबिया जी हिफ़ाज़त वक़्त जी हिफ़ाज़त कई आहे त सभु चओ अल्लाह रब्बुल आलमीन कई आहे विञाइजी वेंदो उन्हनि माण्हुनि जो ईमान जेके चवनि था त क़ुरान शरीफ़ में के अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके असांजे सम्झ खां मथे आहिनि असांखे चवणो नाहे अलाह से वञी चवे नबी से वञी चवे असां तौबा कंदासीं असां न चवंदासीं इन माण्हुनि जो ईमान ख़तम थी वेंदो इहे अलाह ते इल्ज़ाम था हणनि क़ुरान ते इल्ज़ाम था हणनि त अहिड़ियूं आयतूं रब नाज़िल कयूं जंहिंमें नबी से जी तौहीन ऐं गुस्ताखी आहे मां अलाह जो कसम खणी थो चवां हिकिड़ो अखर बि क़ुरान शरीफ़ में नबीअ जी गुस्ताखी में अलाह नाज़िल न कयो मग़ज़ फिरे थो पंहिंजो माण्हू जो हणे थो इल्ज़ाम अलाह असांजे ते क़ुरान शरीफ़ ते जेकॾहिं क़ुरान मजीद में अहिड़ियूं आयल अल्फाज़ जमा जेके नबी साईं जे शान में नथा मुनासिब नज़र अचनि त कॾहिं जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी हुकूमत जे दौर में नबीअ जे वॾे नंबर जो आशिक़ उन आयतुनि खे कढाए छॾे अबू बकर सिद्दीक़ हुकूमत न आई आशिक़ नबीअ जो न हो जंहिंखे लाइ अलाह से फरमाए थो वल्लज़ीन माहू वारे सिद्दीक़ क़ुरान शरीफ़ में तेरी नेकी लिखजी अचे थी रब फरमायो मुंहिंजो पोइ सिद्दीक़ त ॾिसो जेको मुंहिंजे नबी करीम सां कठो ई कठो आहे गॾु ई गॾु आहे रोज़े में बि गॾु आहे त जन्नत में बि गॾु आहे दुनिया में गॾु हशर में गॾु क़बर में गॾु चढ़ाॾियां चयो त बिश्त में गॾु जंहिं सिद्दीक़ जे बारे में अल्लाह से फरमायो सान यसमईन इज़ हुमा फिल अल्लाह हिकिड़ो त मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम आहे हिकिड़ो त मुंहिंजो हबीबुल्लाह आहे हिकिड़ो त मुंहिंजो रसूलुल्लाह आहे हिकिड़ो त मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम आहे पर जेको ॿिनि मां ॿियो पोइ अबू बकर गुलामी में आयो आहे उन जे फ़ाज़ो ज़ामन में मां अल्लाह आहियां
जे सिद्दीक जी कुरान में नेकी भी लिखी अचे वो सिद्दीक नबी जो आशिक न हो टकी करे उन्हनि आयतुनि खे निशान करे कढी छॾे हा या निशान करे छॾे हा माल माल कावली वक़्त जा कुरान शरीफ़ पत्थरनि ते लिखी अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी हिन सूरत में असां ताईं मोकिलियो आहे मिठड़े अली मुर्तज़ा साईं चइबो त सॼो क़ुरान मुंहिंजे नबीअ जे शान में नाज़िल थियो आहे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो वरी आयो उमर साईं जो ज़मानो नबी साईं जो उमर फारूक आशिक़ न हो अबू बकर सिद्दीक जा दुश्मन न उमर साईं जा दुश्मन न उस्मान साईं जा दुश्मन ये अली साईं जा दुश्मन नथो सुबुगे ताला छा मुशाली जे बारे में चयो त चुप करे छो वेठो त रस नथो पुॼे जे कंदालीअ जे शान में बि गुस्ताखी त माण्हू थुकनि सां मुंहुं विझाए छॾींदनि शैतान हिन खे सबक़ सेखारियो आहे शेर ख़ुदा मामूली शइ आहे जंहिंजी कुरान मजीद में अल्लाह से नेकी कंदे फरमायो तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद जेतिरी गुस्ताखी कुरान शरीफ में मिठे मोहम्मद जे शान में गुस्ताखी हुजे हा त हज़रत सिद्दीक अकबर पंहिंजे ज़माने में चयो अल्फाज़ ई कढाए छॾिया चओ त अबू बकर सिद्दीक न कढाए सघे हा त वॾी ताक़त वारो वॾी हुकूमत वारो वॾे रोब ताब वारो वॾी दहशत वारो वॾी हैबत वारो उमर फारूक जो कढाए छॾे हा जंहिंजी एॾी हा कई जो जाॾे न्यापो वेंदो हो त माण्हू कलमो पढ़ी अचे मुस्लमान थींदा कबीलनि जा कबीला क़ौमुनि जूं क़ौमूं उमर साईं जे नाले न्यापे ते कलमो पढ़ी मुस्लमान खे थींदियूं पुछण वारो उमर खां कोन हो ज़माने में पर जेकॾहिं अञा उमर साईं बि न कयो त उस्मान गनी आयत करे क़ुरान शरीफ़ खे जमा कयो जामिउल क़ुरान कंहिंजो लक़ब आहे दादा जो वरी दादा जो तू उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो जमाई न करे हा जनातन में मुझे मिठे उस्मान गनी जे सहरे उस्मान गनी जे उस्ताद हज़रत उस्मान गनी जे मुरब्बी मुर्शिद पैगंबर पेशवा मिठे मोहम्मद जे शान में कोताही ऐं गुस्ताखी हुजे हा अहिड़े क़िस्म जूं आयतूं उस्मान गनी आणी न जमो ई न करे हा उन खां पुछण वारो केरु हो जेको क़ुरान उस्मान गनी आयत आयत करे जमो कयो आहे चवंदी सॼे क़ुरान में मिठे मोहम्मद जी सारा ऐं तारीफ़ लिखियल आहे पर ज़िन्नूरैन उस्मान गनी बि जेकॾहिं न कयो कुझु त मिठे अली साईं जो दौर आयो हुकूमत आई 6 महीना 12 महीना जेको बि वक़्तु आयो कि 1 महीनो कि 5 महीना जंहिं दौर में हज़रत अली साईं हुक्मरान अचे बणियो मर्ज़ीअ जो मालिक हो वक़्त जो ख़लीफ़तुल मुस्लिमीन हो अहिड़ियूं आयतूं पंहिंजे सौट पंहिंजे सहुरे पंहिंजे प्यारे पंहिंजे उस्ताद पंहिंजे पैगंबर ऐं पेशवा मिठड़े मोहम्मद जे शान में गुस्ताखी वारियूं कढाए छॾिया अली मुर्तज़ा त चौको पुछण वारो ई न हुसे ख़ुदा जो ख़ौफ़ नथा कयो ईअं शैतान माण्हुनि खे छितो करे थो छॾे भई अचो क़ुरान पाक जे पासे ॾे अल्लाह साईं फरमातो आहे तस्मू बिहबुलिल्लाहि जमीया इहे कुल दुश्मन जा धक अथव हिकनि खे इमामनि जे हुब जो नालो ॾसे ईमान फुरियो वियो ॿियनि खे नबीअ साईं जे हुब जो नालो ॾसे हुनजी ईमान जो बेड़ो ई गार कयो वियो अल्लाह जो फरमा बरदार नबीअ साईं जो हुबदार इमामन अहल बैतन जो हुबदार औलियान जो हुबदार ऐं मनींदड़ उहो ई आहे जेको हिन क़ुरान जो मनींदड़ आहे क़ुरान जे मञण खां सवाइ नबी साईं जो हुबदार आशिक़ कीअं थींदो क़ुरान जे मञण खां सवाइ इमामन अहल बैतन जो हुबदार कीअं थींदो इमामनि जी हुब हेॾी तव्हांखे इमामनि जी हुब आहे इमामनि जी हुब में फाटो था सीना कुटे कुटे ॾारे काढ़ा करे छॾियो कुंडा भंगनि जा पी पी कुंडनि जा कम लाहे छॾियो सुल्हियूं चर्स हणी हणी पंहिंजो दिमाग़ वायो करे छॾियो अहिड़ी तव्हांखे इमामनि जी हुब आहे अहिड़नि इमामनि खे ताक़त न ई जो हीअ क़ुरान मुंहुं आहे तूं कढी छॾंदा जेके नबी जी नानी जी शान में गुस्ताखी थियूं कनि
सिर ॾिनऊं, बचा ॾिनऊं, जानियूं ॾिनऊं, शहीद थिया। पर दा जेकॾहिं इमामनि जे हुकुम में ई असांजा मुल्की माण्हू सचा हुजनि हा त जहिड़ो इमाम हसन साईं तहिड़ो इमाम हुसैन साईं, जहिड़ो जनत ख़ातून जो बचो इमाम हसन साईं तहिड़ो इमाम हुसैन साईं, जहिड़ो अली मुर्तज़ा साईं जो बचो इमाम हसन साईं तहिड़ो इमाम हुसैन साईं। अञा ॿुधो, ऐं सारी दुनिया जा किताब लिखनि था त चेहरे मुबारक जी सूंहं मुंहिंजे मिठड़े साईं सां वेझड़ी वेझड़ी मिलण जुलण वारी त इमाम हसन साईं जी। हज़रत अली साईं जो वॾो फर्ज़म शेर ख़ुदा जो पगदार पुटु चओ हज़रत अली साईं मां पंहिंजे हयाती मुबारक में पढ़ा गुमराया मुल्क में त ख़ुदा जे नाले ते मुंहिंजे हसन खे तंग न कयो, हुनजो एॾो हुस्न हो जो निकिरी न सघंदो हो। माण्हू जुमो करे हुसैन साईं जे ज़ियारत लाइ ईंदा हुआ, न्याणियूं खणी मथनि ते क़ुरान झले बीहंदा हुआसीं, हीअ मुंहिंजी न्याणी तूं वठि ॿ टिनि ॾींहंनि जे लाइ, साईं हीअ मुंहिंजी न्याणी तूं वठि ॿ टिनि ॾींहंनि जे लाइ। इमाम हसन चालो एॾी सूंहं वारो हो जो माण्हुनि जे करे तंगीअ खां मुसाफ़िरी न करे सघंदो, घरों निकिरी न सघंदो हो। रब एॾो हुस्न हसन साईं खे ॾिनो जो सिज ऐं चंड में रोशनी घटिया, इमाम हसन साईं जे चेहरे मुबारक में रोशनी वधीक आहे। अहिड़ी सूंहं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूंहं मुबारक अल्लाह साईं इमाम हसन साईं में ऐं इमाम हुसैन साईं में पंहिंजे ॿार जे मेर सां तक़सीम फरमाई। चेहरे मुबारक खां वठी करे चेहरे मुबारक ताईं, दुन मुबारक ताईं, पेट मुबारक ताईं, मथियो हिसो हसन साईं जो अल्लाह साईं मिठड़े मोहम्मद साईं जहिड़ो बणायो। ऐं वरी पेट मुबारक खां वठी करे पेर मुबारकनि ताईं हेठियूं हिसो मुंहिंजे मिठड़े साईं जे मुशाबियो हज़रत हुसैन साईं जो रब साईं बणायो। आशिक नबीअ जा, परवाना मिठड़े मोहम्मद साईं जा, गुलाम मुंहिंजे साईं जा, कुठल मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं जा। जॾहिं इश्क में भरिजी ईंदा हुआ, ॿिन्ही भाइरनि खे हीअं गॾे बीहारींदा हुआ त हू मिठड़े मोहम्मद जी ज़ियारत नसीब थी वेंदी। जे इमाम जा उबदार हुजनि त जेॾी त इमाम हुसैन साईं जी तारीफ़ कनि, इमाम हसन साईं जी जेकर न कनि, कहिड़ी घटिताई इमाम हसन साईं में? कॾहिं उबदारनि जी ज़ुबान इमाम हसन जी नेकी ॿुधी अथव? उहो शहीद न हो, वॾो पुटु हो, पगदार हो, नबी साईं जे मुंहं में हो। ईमान वारनि खे जेॾी इज़त इमाम हुसैन साईं जी आहे, चओ ओॾी इज़त इमाम हसन साईं जी आहे। चओ हज़रत हसन साईं बि चओ असांजो इमाम, चओ हज़रत हुसैन साईं बि चओ असांजो इमाम। असांखे हसन साईं जी बि वॾे में वॾी इज़त ऐं तारीफ़ करणी आहे, इमाम हुसैन साईं जी बि ग़ुलामी ताबेदारी ऐं तारीफ़ करणी आहे। असां हसन साईं हज़रत हसन साईं जा बि ग़ुलाम ऐं ताबेदार ऐं नौकर हूं, इमाम हुसैन साईं जा बि पोइ लॻे मुरीद ऐं ग़ुलाम ऐं ताबेदार ऐं नौकर हूं। असांजे अखियुनि जो ठार जहिड़ो हज़रत हसन साईं आहे तहिड़ो जो हज़रत इमाम हुसैन साईं आहे। तव्हां कॾहिं ॿुधी कंहिं मजलिस वारे खां, कंहिं ज़ाक़त वारे खां इमाम हसन साईं जी तारीफ़ कॾहिं ॿुधव? चओ मूंखे ॿुधायो, गोरी ॿुधायो, केस का बयानु कयो, कोई कचहरी ॿुधायो इमाम हसन साईं कहिड़ो कयो, छा कमी हुई? हज़रत इमाम हसन साईं हज़रत इमाम हुसैन जो उस्ताद, चओ चओ न कहिड़ी सबक इमाम हसन साईं नंढड़े भाउ हुसैन साईं खे पढ़ाया। हज़रत इमाम हसन साईं नंढे भाउ खां वॾो पगदार, हज़रत इमाम हसन साईं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चेहरे मुबारक जे लिहाज़ सां वेझो मुशाबियो ऐं मुहांदे, एॾे वॾे क़ुरान जो हाफ़िज़ ए आलिम हज़रत अली जो पगदार पुटु नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो ॾोटो हज़रत नबी साईं अॻ में सीने ते हसन साईं खे विहारींदा हुआ, उन जे पोइ हुसैन साईं खे विहारींदा हुआ। हज़रत नबी साईं सॼे कुल्हे ते हसन साईं खे खणी घुमाईंदा हुआ, खॿे कुल्हे ते हज़रत हुसैन साईं खे खणी घुमाईंदा। हज़रत हुसैन साईं यज़ीद शहीद करायो त हज़रत इमाम हसन साईं बि त यज़ीद शहीद करायो। उहो शिमरे जे हथों, उहो पंहिंजे घर वारे जे हथों, हुनखे तलवारनि सां शहीद कराई, हुनखे ज़हर सां शहीद कराई। सभु चयो इमाम हसन साईं बि शहीद आहे त इमाम हुसैन साईं बि शहीद आहे। हुन शहीद जी इज़त आहे त चओ हिन शहीद जी बि इज़त आहे। वाइगा बि लिखियल कया आयत में कंहिं वॾी समय त शहीद जेको थी पए तुंहिंजे लाइ मथे में मिटी विझी धूड़ विझी पाण खे बबूद करे बीह रहो, लिखियल आहे। क़ुरान तो फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवातन बल आया। अल्लाह से अदा क़ुरान सचो आहे।
फिर भी रत को तो गाल याद अची वञे सचवा जेको सुन सॼो अर्ज़ु ॿुधो नारे तकबीर साहबा अहल बैत साहब लफ्ज़ में फरमाया तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात आहे को ॿुधारण अहिड़ो जेको नशे खां बचियल हुजे हे सॼी सम्झ वारी जमात ख़ल्क़ नशे खे कॾहिं लॻे हे तव्हांजो सम्झ आहे हे तव्हांजो अकुल आहे उन महिल चर्च जो रोड़ो पी जेको स्टेज ते जी तव्हांखे महफ़िल ॿुधाए इहो इमामनि जो आशिक़ु थी वियो हे जेके सॼो ॾींहुं क़ुर था वेठा मिठड़ियूं ॿोलियूं क़ुर जो ॿुधाइनि जंहिंजे सीने में हे समुंड क़ुर जो पियो आहे इहे इमामनि जा आशिक़ न आहिनि छा थो फरमाए अल्लाह ताला फरमाए थो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात हर से फरमाए थो जे तव्हांखे जहन्नम जे बाहि खां ॿुधो दोज़ख जे बाहि खां ज़बानूं ॾंभाइण खां बचाइणियूं आहिनि त मुंहिंजे शहीदनि खे मोल न चयो क़यामत ॾींहुं तव्हां जूं ज़बानूं जहन्नम जे बाहि सां ॾंभियूं वेंदियूं जेके गुस्ताखी कंदा शहीद ॾींहुं वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहया अल्लाह पाक चवे जीअरा आहिनि असां चऊं न साईं तूं ग़लति थो चए मरी विया ईअं चऊं पोइ ईमान त चवंदो अल्लाह चवे त ज़िंदा आहे असां छा चऊं ज़िंदा रब जे हिसाब न आहे पोइ ईमान कीअं बचंदो हाणे तो अल्लाह सिं फरमाए वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله اموات ज़ुबान सां त शहीदनि खे मोल न चयो पर दिल दिमाग़ में बि मोल न सम्झो मतां तव्हांजो ईमान हलियो वञे मतां कुफर जे मौत मरी जहन्नम हलिया वञो अंदर में मोल न सम्झो हाणे सुवाल थो थिए भला साईं जीअरा आहिनि त पोइ उनखे खाइण पीअण जी ज़रूरत आहे पोइ कोहर ॾेई अचूं छोला राज ताम लॻो थो इमामनि जे लाइ तव्हांजे हया खे शाबस हया जे इमाम खे शाबस को कोहर इमामनि जे कोहर छा न सॼे जीअरा आहिनि त पोइ भला कोहर ॾेई अचूं रब फरमाए थो इंद रब्बिहिम युरज़क़ून तव्हांखे कंहिं शइ जे ॾियण जी ज़रूरत न आहे सॼो बिश्त मां उन्हनि जे बिले करे छॾियो आहे शायदि मां वटि खाईंदा पीअंदा था भला से पोइ हुनजो कमु गणती हुननि जा बचा ॿार हुननि जा हरम पाक हुननि जूं न्याणियूं पुट वीचारा दुखनि में पइजी विया हुननि जी गिनती हूंदनि अल्लाह से फरमाए थो फरीहीन बिमा आताहुमुल्लाह अल्लाह से फरमायो सॼो ॾींहुं सॼी राति खुशनी में हिन हिकिड़े पासे ॾों हुनखे मुंहिंजो दीदार आहे ॿिए पासे ॾों मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जी घड़ी घड़ी शहीदनि खे मुलाक़ात आहे उनखे दुख ई कोन्हनि को फरीहीन बिमा आताहुमुल्लाह जंहिंखे अल्लाह साईं जो दीदार जंहिंखे मिठड़े मोहम्मद जी मुलाक़ात मिंट में थींदी हुजे उनखे जो गम जी ज़रूरत ई कान्हे का बतो विरिया माण्हू किन असांजे साधन माण्हुनि खे इमामनि जे हुब जो नारो सम्झाए दीन जे दुश्मन गुमराह करे छॾियो ये गुमराह थी विया जेके इमामनि जे हुब जी दावा करे अबू बकर सिद्दीक़ ते तबरा कनि उमर साईं ते तबरा कनि उस्मान साईं ते तबरा कनि मिठड़ी अम्मा नबी जे बीबीअ मिठड़े मोहम्मद जे घरवारीअ सिद्दीक़ जे न्याणीअ हाफ़िज़ानीअ आलमियाणीअ जंहिंजी क़ुरान में हाक़ लिखिजी आई आहे जेके उन ते हमिलो था कनि त इहे कुफर जे मौत मरी जहन्नम जे बाहि में जा वेंदा इनखे न झंडो बचाए सघंदो न डंडो बचाए सघंदो न कूंडो बचाए सघंदो न कंडो बचाए सघंदो न ताबूत बचाए सघंदो न ताज़ी बचाए सघंदो मरंदा वेंदा जहन्नम जे बाहि में पवंदा वेंदा हे अल्लाह जो क़ुर मुंहिंजे हथ में आहे मारे वरी ॿिए ॾींहं जे क़बर खोटियो जे बाहि जो तनूर न हुजे त क़ुर जो फ़ैसिलो ग़लति त हिननि जूं बाहि जा तनूर थो बचे अल्लाह जे अज़ाब खां उहो माण्हू जेको मिठड़े मोहम्मद जे घर ते हमला वेठो करे कानियूं हिन लाइ चुंझूं हिन अलाए टुंडियूं हिन लाइ मुंडियूं हिन अलाए कारियूं हिन लाइ कोजियूं हिन असां तव्हां जूं घर वारियूं अलाए कहिड़ियूं आहिनि
पर जेकॾहिं असांजे घरनि ते को हमलो करे ॿुधायो ख़ुदा खे मञो गैरतमंद मुस्लमान सही सघंदव? कहिड़ा नथा सही सघो, कहिड़ा न सही सघंदो जेके गैरतमंद तव्हां असां चिंजड़ियुनि मुंडनि कान कोजनि कारनि ते हमलो नथा सही सघूं। नबी साईं पंहिंजे हरम पंहिंजे प्यारीअ पंहिंजे सिद्दीक़ा जेका रब जे हुकुम सां नबी शादी कई आहे उन ते हमलो सोनो नबी गैरतमंद बर्दाश्त कंदो? सारी दुनिया जा मुला मौलवी पीर वॾेरा रईस चौधरी सैयद मुरीद उम्मती मुर्शिद अहिड़ा गैरती न आहिनि जेको मिठो मोहम्मद गैरती आहे। सारी दुनिया जे बहादुरनि जो सरदार बहादुर मिठो मोहम्मद साईं चओ। सारी दुनिया जे सखियुनि जो सरदार सखी मिठो मोहम्मद साईं चओ। सारी दुनिया जे इल्म वारनि जो सरदार वॾे इल्म वारो मुंहिंजो मिठो मोहम्मद साईं। सॼी दुनिया जे इबादत कंदड़नि जो सरदार वॾी इबादत करण वारो मिठो मोहम्मद साईं। सभु चओ सलाह पढ़ो सलाह शरीफ़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि अजमईन मुबारक। सारी दुनिया जे सारी दुनिया जे आबिदन सारी दुनिया जे ज़ाहिदन असां कारनि कोजड़नि ते हमलो न सही सघंदासीं। नबी सभिनी खां वधीक मिठो साईं जेको गैरतमंद आहे गैरतमंद जो सरदार उहो पंहिंजे घर ते हमलो बर्दाश्त कंदो। उन पंहिंजे घर ते हमले करण वारनि सां नबी सुलूह कंदो। नबी साईं उनजी शफ़ाअत कंदो। जंहिंजी नबी शफ़ाअत न करे उनखे जन्नत मिलंदी। हिकिड़नि साधन खे दीन जे दुश्मननि इमामनि जे हुब जो नालो ॾेई अली साईं जे हुब जो नालो ॾेई हालांकि अली साईं जा दुश्मन आहिनि इमामनि जा दुश्मन आहिनि आल बैतनि जा दुश्मन आहिनि हुनखे नालो अहिड़ो सेखारियूं जो उन नाले में हो थथरजी पंहिंजा ॿई जहान विञाए रहिया। ॿियनि खे वरी नबी साईं जे इश्क जो नालो ॾेई नबी साईं जे ग़ुलामीअ जो नालो ॾेई हुनखे भुलाए बाहिड़ाए दर बदर करे छॾियूं। रुली यारनि में जंहिंखे अल्लाह जी तौहीद नथी पिसद अचे चओ नबी जो आशिक़ बणिजी नथो सघे। चओ त सही जंहिंखे अल्लाह जी तौहीद नथी सम्झ में अचे चओ नबी जो आशिक़ बणिजी नथो सघे। जी जाइ जहन्नम जी बाहिया अल्लाह से फरमाते हर्रमल्लाहु अलैहिल जन्ना। पढ़ा मां पढ़ा हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत व मवाहुन नार। ड्रायो दा कुरान ड्रायो खड़ो लट ड्रायो कुरान शरीफ खे काॾे वञे कुरान जी आयत काॾे अल्लाह से फरमातो जेको तो मिठड़ा मोहम्मद मां सां करे शरीक कंहिंखे मां वांगुरु सजदा मुंहिंजे मखलूकात जा करे मां वांगुरु रुकू मुंहिंजे मखलूकात जा करे मां वांगुरु दुआऊं मुंहिंजे मखलूकात खां घुरे मां वांगुरु मुश्किल कुशा हाजत रवा हाज़िर नाज़िर आलिमुल ग़ैब देखे भी समझे ऐ पैगंबर मां उन्हीअ ते जन्नत हराम थो कयां तूं राज़ी कि न नाराज़। चई मां मोहम्मद में थियो बि राज़ी रब जेको तुंहिंजो फ़ैसिलो आहे उहो मां मोहम्मद करीम जो फ़ैसिलो आहे। चइबो इहा ॻाल्हि शायदि तुंहिंजी क़ुर में लिखां रब थो फरमाए लिखां मुशरिकनि खां बेज़ारी शायदि लिखां मां पैगंबर चई लिख। हाणे हिते फ़ैसिलो अचे नबीअ जे इजाज़त सां अल्लाह लिखे थो क़ुर में अल्लाह पढ़ा थो मां क़ुरानी अबो ॿुधो इन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलुहु। पढ़ो सभई पढ़ो इन्नल्लाह चओ माना तहक़ीक़ अल्लाह साईं बरीउन माना बेज़ारा कंहिंखो बेज़ारा कुरैशन खां कोडरनि खां भुटनि खां भयनि खां चाचड़नि खां चांडियनि खां जतुनि खां ईअं लिखियलु आहे इन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन। ऐ पैगंबर अॼु खां वठी क़यामत ताईं जेके बि मां अल्लाह साईं सां मूंखे कंहिं सजदे में या रुकूअ में या दुआ में या बास में या मुश्किल कुशा हुजण में या हाजत रवा हुजण में या आलिमुल ग़ैब हुजण में शरीक कंदा मां रब उन्हनि खां बेज़ार आहियां। हाणे पैगंबर तुंहिंजे बारे में छा लिखां चइसि लिख त मां बि बेज़ार लिखां पैगंबर मां लिखां क़ुर में चइसि बेशक लिखो।
क़यामत ताईं क़ुरान रहंदी तूं मुशरिकनि खां बेज़ार आहीं तुंहिंजो सॼो ॾींहुं तोखे पंहिंजो महबूब सॾनि ऐं पंहिंजे पाण खे आशिक़ तुंहिंजो सॾाइनि बेज़ार आहीं तूं चई इन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलुहु ज़ाहिर क़ुरान जो कर चिड़िया चिड़िया थियनि सॼो ॾींहुं नबी जा दुश्मन सॼी नबी साईं जा गुस्ताख़ सॼो ॾींहुं नबी साईं जी ऐबजोई कयो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमला नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त रेज़ी वरी सदाए नबी जो आशिक़